सैयद बादशाह मेरा पे भी रहता है, सैयद बादशाह मेरा वजीफा है, सैयद बादशाह मेरा आका मेरा मौला मेरा सैयद बादशाह हुसैन, बादशाह हुसैन, बादशाह हुसैन, सैयद बादशाह हुसैन, सैयद बादशाह। नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में मुहर्रम उल हराम के हवाले से सैयद रज़ीउल हुसैन इमाम बारगाह पुलिस ग्राउंड का मातमी जलूस निकतो, जेको पंहिंजे रवायती रस्तन खां थींदो बाबुल हवाज इमाम बारगाह पहुतो, जिते मजलिस अज़ा थी गुज़री है। तंहिंखां पोइ मातमी जलूस बाबुल हवाज खां थींदो बुखारी इमाम बारगाह पहुतो, जिते मातम थियो। इन खां पोइ हसन उल मुजतबा लुंड इमाम बारगाह में मजलिस थी। इन मौके ते मौलवी गुलजार अहमद जाफरी खिताब कंदे हज़रत इमाम हुसैन जी ज़िंदगी ते रोशनी विधी। मातमी जलूस पंहिंजे रवायती रस्तन खां थींदो पंजतनी इमाम बारगाह ते इख्तिताम पज़ीर थियो। मातमी जलूस जी सिक्योरिटी जे लाइ फुल प्रूफ इंतजाम कया विया। शहर जे खारजी ऐं दाख़िली रस्तनि ते पुलिस पारां स्नैप चेकिंग कई वई। जलूस जे रस्ते में ईंदड़ समूरी मार्केटूं बंद रखी हुई। शहर में शबीलूं पिण रखी वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।